जी नाज़रीन, हिन वक़्तु तव्हां मौजूदु आहियां खिपरे में। अॼु मूंसां गॾु GDA जो उम्मीदवार वार्ड नंबर 8 जो मोहन मुखी मूंसां गॾु मौजूदु आहे। GDA जी जेका बि इलेक्शन थी आहे उन में मुसलसल सोभ हासिलु कई आहे ऐं हिकिड़ो इलाइक़े वासियुनि जो ऐं पंहिंजे वार्ड जे आवाम जो दिलि जीतियो आहे ऐं मुसलसल काफ़ी सारा कम बि कया आहिनि। उन सां गॾोगॾु जेको टाउन कमेटी जी जेका बजट ईंदी आहे उन में अपोज़िशन जो किरदारु बि अदा कयो आहे। अॼु असां सां गॾु GDA जो वार्ड नंबर 8 जो उम्मीदवार मोहन मुखी असां सां गॾु मौजूदु आहे। उन खां पुछंदासीं हींअर जेका बल्दियाती इलेक्शन हले पई इन खे कीअं ॾिसो पिया, GDA पारां कहिड़ी तयारी कई वई आहे, हींअर तकबंदियूं बि टुटियूं आहिनि, हिन हवाले खां तव्हांजो छा चवणु आहे? ही इलेक्शन असांजो मुक़ाबिलो त पीपल्स पार्टी सां आहे कोन्हे, असांजो त मुक़ाबिलो सिंध गवर्नमेंट सां आहे ऐं असां उन हिसाब सां उन सोच सां असां पंहिंजूं प्लानिंगूं कयूं आहिनि। छाकाणि जो असांजा मुख़ालिफ़ हमेशह धांधली जे ज़रिए ई अचणु चाहिनि था ऐं उन्हनि पंहिंजूं जेके तकबंदियूं कयूं आहिनि, असांजा खटियल वार्ड बि आहिनि उहे बि उन्हनि ख़तमु करे छॾिया आहिनि। तकबंदियूं उन्हनि पंहिंजी मर्ज़ी सां कयूं आहिनि ऐं जिथे जिथे उन्हनि खे जेको बि सूट लॻो पियो उन्हनि कयो आहे। अव्हांखे ऐं ॿुधाईंदो हलां त खिपरे में हिकिड़ो अहिड़ो वार्ड आहे जेको 284 वोटनि जो आहे ऐं इलेक्शन कमीशन बि उन्हनि जी धुर थियल आहे। हिकिड़ो वार्ड असां अॻे वार्ड नंबर 6 हो, हाणे उहो 7 थियो आहे ऐं उते अॻे 1100 वोट हुआ, उते हींअर 3500 वोट आहिनि। इहा उन्हनि जी पंहिंजी प्लानिंग आहे, उन्हनि जी शुरूआति आहे धांधली जी। इंशाल्लाह असीं उन्हनि खे मुंहुं ॾींदासीं। असांजे उम्मीदवारनि ते को असरु कोन पवंदो, छाकाणि जो असीं ग्रास रूट जा कारकुन आहियूं। असीं मथां हाईजेक थियल कोन आहियूं, असीं एयर कंडीशन कमरनि मां कोन आया आहियूं, असीं ग्रास रूट जा आहियूं ऐं असांजो आवाम सां मुसलसिल राब्तो रहियो आहे ऐं इंशाल्लाह हर वार्ड में असांजो राब्तो रहियो आहे ऐं हर वार्ड जो माण्हू असांखे सुञाणे थो। असां कुझु बि कोन कयो आहे, असां कुझु बि कोन कयो आहे, छाकाणि जो असांखे जेके बि असां अपोज़िशन जा काउंसलर हुआसीं, 9 काउंसलर हुआसीं, असांखे 1 रुपए जी बि इंशाल्लाह हिननि पीपल्स पार्टी वारनि जी महिरबानी आहे जो 1 रुपए जी बि असांखे बजट कोन ॾिनी। हीअ गवर्नमेंट जी बजट हुई जेका शहर ते बि न लॻी, केॾांहुं वई, छा थियो, कीअं थियो, उन लाइ असीं कोर्ट सगूरी में बि वियासीं, पर कोर्ट सगूरी बि असांजी एप्लीकेशन रिजेक्ट करे छॾी ऐं त भई प्रॉपर वे में DC वटि वञो या एंटी करप्शन में वञो। जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त DC ऐं एंटी करप्शन केरु आहिनि ऐं कंहिंजा मातहत आहिनि, उन करे असां उन ॻाल्हि खे उते दरगुज़र करे छॾियो। हाणे खिपरे शहर जे आवाम खे ख़ुदि खे फ़ैसिलो करिणो आहे त हिननि 5 सालनि में हुननि सां केतिरा उन्हनि तरक़ियाती कमु कराया आहिनि, केतिरियूं अव्हांखे बजटूं ॾिनियूं आहिनि, केतिरो अव्हांखे उन्हनि माहौल ॾिनो आहे, उहो खिपरे जो आवाम ख़ुदि ई फ़ैसिलो कंदो ऐं उन जे फ़ैसिले खे असीं लबेक चवंदासीं। छाकाणि आवाम सभ खां वधीक जज आहे, छाकाणि असीं हुन जे ॾुख सुख में मरणे पढ़ने में हर कम में असीं शरीक आहियूं। असीं नथा चऊं त सभु हुननि जा कम थिया हूंदा, के कम थिया हूंदा, के कोन बि थिया हूंदा, पर हुननि जे ॾुख सुख में असीं ज़रूरु शरीक आहियूं। जेकॾहिं को बि कंहिं कम लाइ अचे थो त असीं हुननि सां गॾु हलण लाइ तयारु थियो था वञूं। पोइ कमु थियनि या न थियनि उहा थी बाद जी ॻाल्हि, पर असीं हुननि सां गॾु ॿाह ॿेली थी बीहूं था। अव्हां बज़ाते ख़ुदि सम्झी सघो था, बजट पने ते लिखिजी अची ऐं पढ़ी ऐं उते जो उते उथी हलिया वञनि था। को कॾहिं अॼु ताईं उते बहस कोन थियो आहे जेको असीं उन ते बहस करे सघूं। उन्हनि जी मोनोपली आहे, उन्हनि पंहिंजी ताक़त जे ज़ोर ते जेके बि आहिनि बजट पास करायूं आहिनि। असीं बिल्कुलु कॉन्फिडेंट आहियूं, छाकाणि जो हुननि को बि अवाम जे लाइ को बि मनसूबो कोन ठाहियो आहे, अवाम जो को बि कमु कोन कयो आहे। उन करे असीं मुतमिन आहियूं, छाकाणि जो असीं अपोज़िशन में रहिया आहियूं ऐं अवाम बि सम्झे थो त हिननि जे हथ में कुझु कोन हो, हुननि जे हथ में हो, उन्हनि ई कोन कयो। उन करे असांखे 100% उमेदु आहे त अवाम असांखे GDA खे तमामु सुठी मोट ॾींदी ऐं पीर साहब पघारी जी पार्टी आहे, कॾहिं बि हुननि लालचूं कोन रखियूं आहिनि ऐं न कॾहिं हू विकामिया आहिनि। हुननि पंहिंजे घर रां ॾिनो आहे, कॾहिं बि गवर्नमेंट रां न खाधो आहे। इहो असांजी वॾी लीडरशिप जो कमु आहे, उहो उन्हनि खे उन्हनि ई कयो आहे त उहो बहितर हू इन ॻाल्हि ते उहो चई सघनि था। बाक़ी असांजो वार्डनि ते ॿिनि ते जी पंहिंजो तहरीक इंसाफ़ सां मुआदो आहे, उन 2 वार्ड असां उन्हनि खे ॾिना आहिनि, उन्हनि ते असीं उन्हनि जी फुली सपोर्ट करियूं पिया। इंशाल्लाह असीं टफ टाइम ॾींदासीं।
इंशाल्लाह टफ टाइम ॾींदासीं। तव्हां अगरि इन वार्ड में हींअर बीडी जा इलेक्शन 2022 में अगरि तव्हां खटी था वञो त तव्हां पंहिंजे वार्ड जे लाइ छा सोचियो, कहिड़ी तरह जी मुंसिबत ईंदव? इहो चवणु वक़्त खां अॻु में हूंदो। असांजी पाण में जेका असांजी लीडरशिप सां ॻाल्हि थी आहे त असीं जेकॾहिं असीं शहर में असांजो पंहिंजो चेयरमैन अची वञे थो त हर वार्ड में इक्वल, ईअं न आहे त को कंहिं वार्ड खे करोड़नि जी स्कीम मिली वञे, कंहिंखे लखनि जी बि न मिले, पर असीं कोशिशि करे पंहिंजे हर वार्ड खे इक्वल ॾींदासूं। जी नाज़रीन, हीअ हुआ जीडीए जा उम्मीदवार मोहन मुखी, जंहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं। महिरबानी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।